शहज़ादा जामन सरदार जाम चंगेज़खान उन्हनि वटि जेको पाण चेयरमैन आहिनि टाउन कमेटी काज़िम जा, हैप्पी डे दीवालीअ जे लाइ सभिनी हिंदुनि भाइरनि सां यकजहतीअ जो पैगाम ॾियणु चाहिनि था। अचो त उहो पैगाम ॿुधंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। जीअं त अॼु दीवाली जो ॾींहुं आहे ऐं मां पंहिंजी तरफ़ां पंहिंजी पार्टी तरफ़ां सभु जेके हिंदू ब्रदर आहिनि, असांजा भाइर दोस्त जेके काज़ीअ में वेठा आहिनि, या दुनिया जे कहिड़ी बि कुंड में वेठा आहिनि, उन सभिनि खे मां पंहिंजी दिलि जी गहराइनि सां दीवाली जी मुबारकबाद पेश थो कयां।